नाज़रीन, हैदराबाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठ 9 फरवरी ते पीडीएम के थींदड़ जलसे के सिलसिले में पीपी अगवान नवाब खान सूमरो तरफा हाला नाके वाले इलाके में इस्तक़बालिया कैंप कायम कई वही है। उन हवाले से पेश है मुदस्सिर अब्बास की ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हैदराबाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठ 9 फरवरी ते पीडीएम जो पावर शो थी रहा है। उन जलसे जो तैयारियों जारी आहिनि। शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में इस्तक़बालिया कैंप कायम कई वयूं आहिनि। असीं हींअर मौजूद आहियूं हैदराबाद के हाला नाका वाले इलाके में, जिते पीपी अगवान नवाब खान सूमरो तरफा इस्तक़बालिया कैंप कायम कई वई आहे। असीं हाल मौजूद हितां अगवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन वधीक छा चवणु आहे? हैदराबाद डिवीज़न से जो जलसो है सॼे जेके भी जलसा थिया उन खां तमामु बहितर रिज़ल्ट ईंदो। ऐं गो न्याज़ी गो मुक गया तेरा शो ही आख़िरी कीला हुन जे लाइ। ऐं तव्हां ॾिसजो, मूं पहिरीं भी हिकिड़ी अटकथी कई, अॼु भी तव्हांखे चवां पियो तो न्याज़ी साहब के वज़ीर आज़म हाउस में जो जुती भी हथ नसीब न थींदी। माशाल्लाह भरपूर तैयारी हले पई हैदराबाद में। ऐं जेकी ॻाल्हि पहिरीं दोस्त कई है तो इंशाल्लाह ही पाकिस्तान में पहिरीं वो जलसा थिया आहिनि पीडीएम जा, पर ही हैदराबाद जो जलसो इंशाल्लाह अलहदा ही हूंदो नज़र ईंदो। लखनि जी तादाद में माण्हू निकिरंदा इंशाल्लाह। जगह जगह कैंप लगा पिया आहिनि असांजा इंशाल्लाह। कल 2-3 ॾींहंनि खां रैलियूं भी शुरू थी वियूं। कल वरी असांजी भी रैली आहे हैदराबाद के हवाले से, वॾी रैली कढूं पिया। रोज़ माशाल्लाह पब्लिक जो जेकी है भरपूर निकले पई। रैलियाँ आएंगी, उसके इस्तकबाल के लिए ये कैंप लगाया गया है। रैलियों को जो है वेलकम करें और अपने जलसेगाह की तरफ रवाना करें, इसलिए ये कैंप लगाया गया है। जन ॾिसो तो जो 9 तारीख़ जलसो है पंहिंजो हिते रखियो वियो आहे पीडीएम जलसो। इहो इंशाल्लाह वॾे पैमाने थींदो। असां हींअर UC2 में बीठा आहियूं। UC2 जी कैंप लॻल आहे। इंशाल्लाह 9 तारीख़ ते हितां तव्हां ॾिसंदो तक़रीबन पंहिंजो जिन जा जमात जा रैला हूंदा, वॾे पैमाने सां असांजा हितां काफ़िला निकिरंदा पंहिंजो UC2 जे हिसाब सां। हितां खां रैली जी सूरत में असां पंहिंजो पंधु वेंदासूं बिलावल साहब ताईं, उते पंहिंजो जलसो करे वरी वापसि इंशाल्लाह ईंदासूं। असांखे इंशाल्लाह इन दफ़ा भरपूर उम्मीद आहे अल्लाह में असो बिलावल साहब जो वज़ीर आज़म आला थींदो इंशाल्लाह। तव्हां पाण ॾिसो पिया तो 2-3 ॾींहंनि खां जीअं प्रोग्राम जो सेटअप थियो हैदराबाद में, तो वध में वध तैयारियूं हलन पियूं। अॻे भी 11 अक्टूबर ते बाईपास ते जलसो थियो अकेले बिलावल साहब जो। हींअर 10 जमातियूं ॿियूं भी आहिनि पीपुल्स पार्टी के अलावा। ॿिया भी ईंदा, गो न्याज़ी गो जा नारा हूंदा। ऐं हींअर आख़िरी महीनो ही समझो, आख़िरी साल पर महीनो भी आख़िरी जो आहे जंहिं मां जान छॾाइणी आहे।